नाज़रीन, लाड़काणो जे शहरनि गर्मीअ खे मुंहुं ॾियण लाइ थधियुनि मशरूबात जो रुख़ करे वरितो आहे। इन हवाले सां पेश आहे अकरम शेख जी हीअ रिपोर्ट। लाड़काणे शहर में गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां गर्मी शिदत अख़्तियार करे वरिती आहे, जंहिं करे कहर जहिड़ी गर्मी माण्हुनि जूं मतियूं मुंझाए छॾियूं आहिनि ऐं मथां वरी वापडा वारनि बिजलीअ जी हथरादू बदतरीन लोड शेडिंग जो आज़ार बि वधाए छॾियो आहे, जंहिं जे करे शहरी सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणिजी विया आहिनि। गर्मीअ जी शिदत खे घटाइण लाइ लाड़काणे वासियुनि थधियुनि मशरूबात ॾांहुं रुख़ करे वरितो आहे, जॾहिं त शहर जे मुख्य कारोबारी मर्कज़ पाकिस्तानी चौक, जनाबाग, रायल चौक, स्टेशन रोड, म्यूनिसिपल रोड, बंदर रोड, न्यू बस स्टैंड, VIP रोड समेत ॿियनि हंधनि ते थधियुनि मशरूबात खे पाकोला खीर, कमंद, फारवा, आलू बुखारा, लीमे जो जूस ऐं जूस जे लॻल रेड़नि ऐं स्टॉलनि ते शहरी पहुची थधियूं मशरूबात वापराए गर्मी घटाइण लॻा आहिनि। इन हवाले सां लाड़काणे जे शहर मेरान TV सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 5-6 ॾींहंनि खां वठी लाड़काणे में कहर जहिड़ी गर्मी हली रही आहे। 50 खां 55 सेंटीग्रेड गर्मी थी हले। हिकु त बिजली जी लोड शेडिंग आहे, तमामु घणी, घर में रही कान था सघूं, गर्मी ॾाढी आहे। इन जे करे शहर में अचूं था, थधियूं मशरूबात वापरायूं था। हिन वक़्तु लाड़काणो मां त सम्झां थो 53 सेंटीग्रेड हूंदो। उन हवाले सां मशरूबात पियूं था जीअं गर्मीअ खे धकु लॻे, सम्झ में नथी अचे अलाए कॾहिं अहिड़ी गर्मी आई आहे, पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे। इन गर्मीअ खे ख़तमु करण जे लाइ बार विंझणो थो पए, पर लोड शेडिंग जे करे उहा बि असां नथा करे सघूं। थधियूं शयूं, थधियूं आइस्क्रीमूं मजबूरन असांखे उहे थियूं वापराइणियूं पवनि। ॾाढी सूरत हाल ख़राबु लॻी पई आहे। वायरस जा इशू अलॻि लॻा पिया आहिनि, लोड शेडिंग जा अलॻि मसइला लॻा पिया आहिनि। सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे किथां वञूं। गर्मी में माण्हू जो हशर तमामु ख़राबु आहे। इन जे करे गर्मी जे करे माण्हू जेको आहे मशरूबात अपनाइनि था। ऐं लाड़काणे में गर्मी तमामु घणी आहे, बिजली जी लोड शेडिंग घणी आहे, तमामु घणी लोड शेडिंग आहे। लाड़काणा में गर्मी तमामु घणी आहे। गर्मी घटाइण लाइ थधो जूस वठंदा आहियूं, बर्फ़ वठंदा आहियूं। मंझंदि जो गर्मी में निकिरणो थो पए, उन खां पोइ जेके मशरूबात आहिनि थधियूं आहिनि ऐं सुठियूं शयूं आहिनि उहे वठी शरबत वग़ैरह जीअं माण्हू रेड़े ते हलाइनि था उन्हनि खां वठी पीअनि था। लीमो आहे या मिसाल हुन फार्मनि जो शरबत आहे या आम ॿियो कोई शरबत आहे अहिड़ो ठाहिराए आहे ऐं माण्हू पीअनि था। लाड़काणे में 5-6 ॾींहंनि खां वठी शदीद गर्मी आहे। 50, 53, 57 सेंटीग्रेड गर्मी आहे। घरनि में लोड शेडिंग जो मसइलो आहे, जंहिंजे करे असां घरनि में बोर था थियूं। इन करे शहर अची करे थधो फारवनि जो जूस था पीऊं। एॾी लोड शेडिंग आहे हद खां वधीक, जंहिंजे करे आया आहियूं लीमो पाणी पीअण, थोरो त साह खणो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सुप्रीम कोर्ट जी हुकूमत ते अमल कंदे लोड शेडिंग घटाई वञे त जीअं गर्मीअ जो सतायल अवाम सुख जो साह खणी सघे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान TV न्यूज़, लाड़काणो।